सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन सिजावल में मीनार की रेगुलेटर से आबादगारन पारा पानी जी खोट खिलाफ एहतजाज। सिजावल में मीनार की रेगुलेटर से आबादगारन हुसैन आज़ाद सुल्तान पोसो गुल हसन रिंद ऐं ॿियनि पारां मौलवी औताक जाइ ते रोड खां 5 किलोमीटर पैदल मार्च करे रैली कढी एरीगेशन ऑफिस सिजावल अॻियां एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते आबादगारन चयो त मीनार की रेगुलेटर जे क़रीब आबादगारन सां हर साल ज़ुल्म कियो वेंदो आहे, जैसे हुकूमत के तरफा मीनार की रेगुलेटर में 10.5 गेज मंजूर थियल आहे, उन मां भी घटाए 9 पोइ नाइट 7 करे ॾिनो वियो आहे। मीनार की रेगुलेटर में पानी जो गेज घट हुजण करे छॾियल पानी असांजे ज़मीननि ताईं पहुचे नथो, जंहिंजे करे असांजो सारियालो बेजो सुकी तबाह थी वियो आहे। मथां खां पानी जी खोट आहे, हिते पानी जी हथरादी खोट पैदा करे असां ग़रीब आबादगारनि खे तबाह कयो पियो वञे। हिननि चयो त असां सालनि खां वठी दाऊं कंदा पिया अचूं, पर एरीगेशन अमले जे कन ते जूं बि नथी सुरी। हिननि सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कंदे चयो त मीनार की रेगुलेटर माइनर खे पानी 10.5 गेज करे ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।